जो दरिया काडे असां सां मिलिया कोनी तो छा? तहां जी दुश्मनी सुल्तान वारन सां आहे, असां सां न। रस्ता रोको उन्हनि जी कयो, असां जी छो कई थव? हा, असां जी दुश्मनी सुल्तान वारन सां। उन ॾींहुं असां गुलूअ जे पोयां हुयासीं, पोइ तव्हां रस्ता रोक छो कयो? उन ॾींहुं वरियाम ऐं मिठल तव्हां जो रस्तो रोकियो, असां न। जेकॾहिं जहिड़ो करिणो अथव त वञी उन्हनि सां कयो। हर हिक सां फिटाइण सुठी ॻाल्हि न आहे। का हिक त वाट छॾियो न पंहिंजे अचण वञण जी। किथे ईअं न थिए जो तव्हांजा सभु रस्ता बंदि थी वञनि। उन्हनि खे बि ॾिसी रहंदासीं, पर पहिरियां तव्हां सां त हिसाब सिधो कयो। तव्हां असांजो रस्तो बंदि कंदो। दिलबला कंहिंखे बि कमज़ोर न सम्झो। असां तव्हांखे कमज़ोर नथा सम्झूं, तव्हां त वॾा ताक़तवर आहियो। जंहिं वण मथां बाज़ वाहिरो करे न, ऐं जंहिं रस्ते सां शींहं जो गुज़र थिए न, उन रस्ते सां गिदड़ पासो करे वेंदव। तव्हांजी या पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी मां माफ़ कयां थो। जेकॾहिं ॿीहर तव्हां असांजे साम्हूं आहियो त पोइ नुक़सान जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। जेको थियो ॾिठो ईंदो दिल पर। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ ॾेखारींदासीं तव्हांखे बि मोरीअ जो तोॾो। सावण मूंसां गॾिजी हल त वरियाम जो रिश्तो हली पको करे जो। पोइ छोकिरी ते पोती बि थींदासीं न त वरियाम इनकार कोन कंदो। न अदा न, अहिड़ी ग़लती न कजांइ। वरियाम राज़ी थींदो ई कोन। हुते तूं ॾिठो थी पंदे अजायो। नज़ीरा सही थी चए खुदो। यार खुदू चई वरी कमु ख़राब न कर। तोखे भला अधु नाले वठण में मज़ो ईंदो आहे छा? खुदा बख्श खान साहब। खान साहब खणी न गॾु आहे, हाणे खुदा बख्श जो इहो ई काफ़ी आहे। मूंखे इहो सोचे ॿुधाए त वरियाम खे ज़िद तां कीअं लाहियूं? छोकिरो तुंहिंजो ज़िद तां कोन लहंदो। छोकिरीअ जी ॿिए हंधि शादी थी वेंदी। दुआ कयो त राणी खेरन सां वापसि मोटी अचे। जॾहिं राणी सुल्तान वारनि ॾांहुं वेंदी न त पाण इहो सदोरीअ जो संग असांखे ॾींदा। ऐं जेसीं ताईं वरियाम जी शादी नथी थिए त राति ॾींहुं ईअं वरियाम रुलंदो रहंदो। नई राणी मोटंदी ऐं नई सदोरीअ संग वरियाम खे मिलंदो। जॾहिं तोखे सभु ख़बर आहे त पोइ वरियाम जी शादी ॿिए हंधि छो नथो कराई? राज़ी कर वरियाम खे त मां अॼु ई उन शादी करायां थो। अचे वरियाम त ॻाल्हायांसि थो, राज़ी कयांसि थो। अदा तूं हरू भरू पाण खे ॾिठो न कर, हो ईअं राज़ी कोन थींदो। मूंखे कुझु कोन चवंदो, हुनखे हर हाल में राज़ी कंदुसि। सूबेदार साहब, तव्हां सुल्तान वारनि खे पकड़ण आया आहियो या असांखे शिरक ॾियारण आया आहियो? कमदार, इन्हनि निभागनि जी ख़बर ई नथी पए त किथे था रहनि। जिथे जिथे विया हूं उते मिलनि ई कोन था। अलाए त कहिड़ी कुंड में वञी लिकी वेठा आहिनि। सूबेदार साहब, तव्हांखे ॾस मां ॾियां थो, तव्हां जेकॾहिं न उते वेंदव त इहो सुल्तान हुन जा ॿाहिरि तव्हां सां उते ज़रूरु मिलंदा। उते मिलंदा सुल्तान वारा? हिन वक़्तु सुल्तान वारा अक्सर शम्मूअ जी उताक ते ॾींहुं राति था गुज़ारनि। कमदार फोटा कूड़ त नथो वणी न। सच सच ॿुधा, इहो शमू केरु आहे? इहो ई साईं जंहिंखे तव्हां गिरफ़्तार करे वरी छॾे ॾिनो। महिरबानी कमदार, ॾस ॾियण जी। अचो मूंसां। तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त आख़िर केतिरा ॾींहं तूं पंहिंजी भेण जे घरों मानी कराईंदी आहे? जेसीं ताईं गूंज बेज़ार नथी थिए न तेसीं ताईं। जेकॾहिं गूंज सभु कुझु करे सघे थी त पोइ तूं छो न? हाँ? तूं समझी छो न तो? हुते गैस आहे ऐं हिते न। सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो बहानो आहे, ॿियो कुझु बि न। यादि रखे छॾ, ॿीहर तो मानी न अचे तो मानी। तोखे मानी सां कमु आहे या वरी झेड़ो करण जो इरादो अथई? झेड़ो त तूं थी चाहींदो आहे। सभु औरतूं घर जो कमु कनि थियूं, तूं छो न? हाँ? तूं छो न?
मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त आख़िर तूं मूंसां चप छोप थियो आहीं। जेकॾहिं तूं घर जो सॼो कमु कंदी आहे त मथो सां छो विढ़ंदसि, बाक़ी तूं वेठी हूंदी आहे खट ते त पोइ कमु केरु कंदो? जेकॾहिं तूं ईअं कंदी आहे त पोइ ज़ाहिरा मां तोसां जहिड़ो कंदुसि, छो जो तूं घर जो कमु न कंदी आहे। मां सभु सम्झां थी त तूं मूंसां चप छो आहीं गुराम। तूं इहो ई पई सम्झी न त मां तोसां मिल्कियत जे करे चप पियो आहियां। ॿियो न त छा? इहा तुंहिंजी ग़लति फ़हमी आहे। मूंखे तुंहिंजो रुपयो बि कोन खपे, बाक़ी जीअं घर खे हलाइबो आहे ईअं तूं घरेलू औरत थी ॾेखार। मां तोखे आख़िरी दफ़ो थो चवां न त वॾो पछताईंदी तूं यादि रख। सदोरी, ओ सदोरी, हिकिड़ो मिंट सदोरी। वरियाम, इहो छा आहे? छो थो रड़ियूं कंदो अचे? पहिरियां ई मां घणो बदनाम थी चुकी आहियां, तुंहिंजूं वरी साॻियूं ई हरकतूं। सदोरी, चवंदा आहिनि त फुरे खां पोइ भोग कहिड़ो, बदनाम तूं ई थियल आहियूं, पोइ हाणे टिजण कहिड़ो। वरियाम, तूं इहा ॻाल्हि तॾहिं थो करें त तोखे चवण वारो कोई बि न आहे, पर मूंखे चवण वारा खोड़नि, ऐं मुंहिंजे मथां मौत जी तलवार सदाईं लटकियल थी रहे। ऐं हिते जेकॾहिं तोसां गॾु मूंखे अदावन ॾिसी वरितो न त बंदूक हणण में बि देरि कोन कंदा। अॻ में कहिड़ियूं तोखे बंदूकूं हयूं अथऊं जो हाणे हणंदा? उहा मूंखे ख़बर आहे त मां अदा वारनि खां पंहिंजी ज़िंदगी कीअं बचाई आहे। उन्हनि खे मूं केॾियूं मिनथूं कयूं, वसीला कया, इलाज कया, तॾहिं वञी हीअ हयाती मूंखे बख़्शे ॾिनी अथऊं, न त मूंखे ईअं जीअरो छा ॾिना। इहो मूंखे अहसासु आहे सदोरी। जेकॾहिं इहो तोखे अहसासु हुजे हा न त हीअं मुंहिंजे पोयां रड़ियूं कंदो न अचे हा। छा कयां सदोरी, छा कयां? तोखां सवाइ मुंहिंजी सरे ई कान थी। ही दिलि नादान मञे ई कान थी त मां आख़िर कयां त कयां छा? ऐं जॾहिं तो मथां नज़र पए थी न त मुंहिंजी अकुल खे ताला लॻी था वञनि। बस शिकजी मां तो तरफ़ हलियो थो अचां। वरियाम, कुझु सियाणो थी, बाक़ी हा मां कोशिशि कंदसि त जंहिं ॾींहुं अदा वारा घर में न हुया त मां तुंहिंजे घर ईंदसि ऐं पाण उते वेही खोड़ सारी कचहरी कंदासीं। बाक़ी हिन वक़्तु हीअं रस्ते में बि ॻाल्हाइणु मूंखे मुनासिबु नथो लॻे। सच सदोरी, तूं मुंहिंजे घर ईंदीअ? हा, पूरी कोशिशि कंदसि। मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। ठीकु आहे। दिलबरा, हीअ आहे न तव्हांजो हमरा? सूबेदार साहब, सुल्तान वारनि मुंहिंजे भाउ सां वॾियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि ऐं तव्हां हिन महिल ताईं कुझु बि न आहे कयो। दिलबरा, असां मुक़ाबिलो करे तुंहिंजे भाउ खे छॾायो आहे ऐं तव्हां चओ था त सुल्तान वारा पाण ई छॾे विया। असां वॾी शिक्षका कई ऐं तमामु घणी फायरिंग कई, तॾहिं सुल्तान वारा उतां भॼी निकिता आहिनि। दिलबरा, असां ॿ साथी सुल्तान वारनि जा गिरफ़्तार कया आहिनि। सूबेदार साहब, जिन ग़रीबनि खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे न उहे सुल्तान जा माण्हू न आहिनि। कंहिंखे त चालान करणो आहे न। जेकॾहिं उन्हनि मां हथ कढियासीं त कंहिंखे चालान कंदासीं? सूबेदार साहब, तव्हां जेके ॿ ॻोठाणा हथ कया न उहे बेगुनाह आहिनि। उन्हनि मिस्किननि में तव्हां हथ कटी छॾियो। जेको असुल चाहतों के कलर्स हैं, यूं आ रहा है लाइफ का मजा। रूह अफ़ज़ा, जिंदगी मुबारक। डोया है उनखे वञी गिरफ़्तार कयो न। वधीक कमु असांजो आहे, कंहिंखे चालान कयूं कंहिंखे न। तव्हांखे तव्हांजो हमराह मिलियो, हिनखे वठी वञो। बाक़ी असांजो कमु आहे सुल्तान ऐं उनजे भाइरनि खे गिरफ़्तार करणु। वाह सूबेदार साहब, वाह। तव्हां हुन ग़रीबनि खे चालान करे केस खे ख़तमु करणु था चाहियो, पोइ तव्हां सुल्तान खे गिरफ़्तार कीअं कंदव? उहो बि गिरफ़्तार थींदो, तमामु जल्द लाकअप में हूंदो।
जेकॾहिं खाइण नथा ॾियो त पोइ आॾो छो रखियो अथव? इन खेतू जी नज़र लगी वई आहे या नज़र कढूं था? राव जेसि ताईं अधे कोड़ल जी खुरी न ॾंबींदासीं न तेसि ताईं सुधरण असांजो मुहाल आहे। अरे रे पोइ देर छा जी हिन महिल खुरी ॾंबियूंसि था? बता इहा ग़लती कई अथव। खल पुठीअ तां लाहे छॾी थो साव। तूं असांजी खल लाहींदे राव खट जी वाॾण खोले ऐं ॿधी ॾंबियूं सुखड़ी। जुड़ा हिन खे एॾी तकलीफ़ छो ॾियूं? ही निंड कंदो न त बुंडी दुखाए करे रखंदासीं खुड़ी जे मथां। दरवाह जी राव सलाह ॾिनी अथई वेही कयूंसि था इंतज़ार निंड करे तेसि ताईं मां दूही दुखाए थो वठां। जुड़ा ही खण सांडाणे वारी माटी सांडाणो खाईंदो असां हूअं आहे। हा साईं ॾिसो एॾो मोत भरी करो जादू। रेस हुकुम कयो कीअं यादि कयो अथव? सुल्तान सावण मूं वटि आयो ऐं मूंखे अर्ज़ु कयो अथई त मां तव्हां सां ॻाल्हायां। छाजे बारे में? तव्हांजी भेण जे रिश्ते जे बारे में। न रेस रिश्तो असां सावण वारनि खे कोन ॾींदासीं। बाबा छोकिरो ऐं छोकिरी हिक ॿिए खे चाहिनि था। तव्हां उन्हनि ॿिन्ही जी ज़िंदगी छो पिया बर्बाद कयो? रेस इहो असांजे घर जो मसइलो आहे। मां तव्हांखे इन मसइले में अचण जी इजाज़त न ॾींदुसि। अरे बाबा मां केरु अवां केरु? मां को धारियो न आहियां जो अव्हांजे घर जे मसइले में न अचां। धारिया न आहियो रेस पर कॾहिं कॾहिं अहिड़ो मसइलो अची वेंदो आहे जो पंहिंजे सॻे भाउ खे बि उन मसइले में न अचणु ॾिबो आहे। ठीकु आहे सुल्तान जेकॾहिं अव्हांखे मुनासिबु नथो लॻे त अॻिते मां तव्हांजे कंहिं बि मसइले जे विच में कोन ईंदुसि। पर इन बारे में मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त बाबा पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद न कयो त बहितर आहे। बाबा हुनखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो। हुन वीचारे छा अव्हांजो बिगाड़ियो आहे? हुनजी ज़िंदगी अव्हां पंहिंजे क्रोध जे वर चाढ़े छॾी आहे। सोचींदो थी इन बारे में रेस। ॿियो को कमु आहे त ॿुधाए। ॿियो को बि कमु न आहे पर हिन बारे में ज़रूरु सोचिजो बाबा ज़रूरु सोचिजो। अदा मूंखे पलांत घुर्जे पलांत जी हुननि मूंसां नाइंसाफ़ी कई आहे। मां बि हीअं ई न गुलूअ खे ॿधी हिते खणी ईंदुसि ऐं पोइ हुन खां मां पुछंदुसि ॿुधाए कीअं बेगुनाह जे मथां ज़ुल्म कबो आहे ऐं इहो बि ॿुधाईंदोसांसि त हुनजो अंजाम छा थो थिए। अदा जेसि ताईं मां हिन गुलूअ जो कमु किटनी नथो कयां न मूंखे सुकून न ईंदो। घबराई छो थो मुंहिंजा भाउ? तुंहिंजो पलांद उन्हनि खां गाए वजाए कंदासीं। अदा पहिरियां हुननि दोदे खां गुआ कयो उन खां बाद मूंखे गुआ कयो। हाणे जेसि ताईं हुननि सां अहिड़ी चुठ न कंदासीं न तेसि ताईं हुननि जूं मन मस्तियूं वधंदियूं वेंदियूं। हुननि शक जे बुनियाद ते दादन खे अगवा कयो पर जेकॾहिं हाणे दादन अची वियो आहे त तव्हां झेड़े खे छो था वधायो? बाबा हुननि बेगुनाह मूं मथां ज़ुल्म कयो हुननि को हिसाब त मां वठंदुसि न। मां त चवां थो त सभु गॾिजी हली इन सुल्तान जी गिचीअ में हथ विझूं जेसि ताईं जाबलू रिछ जे नक में भूलो न पवंदो न सवत में न ईंदो। सोट ॻाल्हि दिलि वारी कई अथई। असुल सटको ई ने जाबलू रिछ खे ॾिजे त पोइ सभ खां पहिरियां सुल्तान खे सटको ॾियूं था। जॾहिं वॾे खे पादरा लॻंदा न नंढा पाण ई कमु कंदा। इहो जाबलू रिछ वठ त ॾाढी ॾुखी ॾींदो पर पोइ बि पहिरियां शिकार इन जो ई कर। रोज़ रोज़ मां मानी कोन खणी ईंदुसि। तव्हां पंहिंजो बंदोबस्तु पाण कयो। अरे मिठल पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए तोखे न मुंहिंजे घर में अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी? मूं कुंज खे चयो त मुंहिंजे लाइ मानी मोकल तॾहिं मिठल खणी आयो आहे मानी। तूं पंहिंजो इहो वात बंदि रख ऐं न पंहिंजी आशिक जी वकालत न कर पंहिंजे आशिक जी वकालत। राम एॾो शक चङो न थई। बस हाणे बस मिठल मां तोखे चङी तरह सुञाणा थो तूं केतिरो साथ ऐं पाक आहीं। जेकॾहिं तोखे मुंहिंजो हिते अचणु चङो नथो लॻे त मां ॿीहर न ईंदुसि। ॿीहर न जेकॾहिं हिते पेर बि रखियो अथई त बेइज़त करे तो कढंदुसि आहीं जो तूं मूंखे बेइज़तो कंदे। निकिरी तूं मां चवां थो तूं पेर टाए जेसि ताईं तुंहिंजो मथो कचो न कंदुसि न त तूं सुधरंदे कोन। होश न विञाए गोराम मां वञा थो वञा। मानीअ जे बहाने मिठल खे घुरायो अथई। गाटो भञी छॾींदा गाटो।
मामी मां वञा थी अम्मा जे घर। मिठल अचे तो उनखे चइजांइ मता मां राति न अचां। छा 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 तू राति कोन ईंदी आहे? छॾ चोरीअ जी पचर त वञी मरे माणस जे घर त को राति को सुख जी निंड सुम्हूं। सुकून तो तुंहिंजे कुदरत वारे हराम कयो आहे। न्याणीअ जी मिल्कियत खाईंदे सुकून त हराम थींदई न। कुदरत वारो तोखे माफ़ कोन कंदो। हिसाब किताब तो तोखे ॾियणो पवंदई। ट्रीकड़ो दई तो वञी माणे जे घर ट्रीक को असांजी जान छॾ। नथी वञा छा कंदव तव्हां? हाणे घणी सियाणी नथी सियाणी वॾनि सां वात न हण। वात मां थी हणा या तूं? छोरी छोरी छो असांजो ढींगो ढेरी करण जे पुठियां पई? ढींगो त असां सभिनीनि जो तो पंहिंजे हथ सां ढेरी करे छॾियो आहे। बचायो छा अथई? का शइ बची आहे? जी हाँ, अब डेंगू, मलेरिया और चिकनगुनिया जैसे खतरनाक लेबोरेटरी टेस्ट से महफूज रहने के लिए टाइगर मॉस्किट लोशन हर वक्त आपके साथ। जो ही जर को बस हाणे बस याड़ी थी पई हाणे रखा है न निड़ीअ जे मथां लत। निड़ीअ ते लत रखने को मूंखे खाराई थो छा? न न बाक़ी तूं थी असांखे खाराई है न। इहा ज़बान ते हिनजी कटणी पवंदी जेका कैंची वांगुरु कितर 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 हलेस पई। इहा कटणी सां साड़ी वॾी का चटरी चोरी सही पंहिंजे वित खां बि मथे थी पई ॻाल्हाई। कद पंहिंजो ॾिस बुत पंहिंजो ॾिस। कॾी आई आहे मुंहिंजी ज़बान कॾी? मूंखे ते नज़र कोन था अचे। पक सां इहे होटल ते ई हूंदा। अदा वो हलूं होटल ॾांहुं। होटल ते कोन हूंदा तो दा मल्हार अक्सर दरगाह ते हलूं था दरगाह ते। जेकॾहिं हुते आहे जीअं ई दरगाह खां ॿाहिरि निकितो कयूंसि था कमु पूरो। इन चक्कर मल्हार खे न गुलूअ खे सटको ॼणो आहे। दुनिया में जेको भी रुख चढ़े तंजी सफाई हुन ते कंदासीं। चो अम्मा हाणे त गुराम मूं मथां शक करण लॻो आहे। उन ॾींहुं कूंज मानी मोकिली मिठल खणी आयो त मिठल खां घटि वधि ॻाल्हाए उनखे घर मां कढी छॾी। तूं बि कूंज खे रोके छॾ त मिठल खे कंहिं बि कम सां तोॾे न मोकिले। अम्मा जेकर मिठल अचे तो त उन में छा थी पियो? जेका न ॻाल्हि गोराम खे सुठी नथी लॻे त उनखां पासो कंदी कर। जेकॾहिं न तूं चाहीं थी त तुंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़रे त पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ त रुगो दौलत सां सुखी ज़िंदगी नाहे गुज़रंदी। जेकॾहिं न तुंहिंजा ऐं गोराम जा ख़्यालात मिलंदा त पोइ तव्हांजी ज़िंदगी सुखी ऐं सुठी गुज़रंदी। अम्मा गुराम हिते हुयो न त सही हुयो। जॾहिं खां हुते वियो आहे न हर वक़्तु मूं मथां तंस पियो करे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां बि इंसान आहियां, कावड़ त ईंदी न। तोखे मुड़ुस ते कावड़ करण जो को बि हक़ न आहे। इहो हिते जो दस्तूर आहे। जॾहिं न गोराम सां तूं जीअ सां जी मिलाईंदीअ तॾहिं ई जहान हलंदो। भले गोराम ग़लति हुजे पर तूं हुनखे चवंदी सही आहे न त हुनजी दिलि खटींदी। अम्मा मां ग़लति न आहियां हूंदी, गुराम ग़लति हूंदो आहे। पोइ तूं ई ॿुधा त हुन जी ग़लति ॻाल्हि खे मां कीअं सही चवां? जेकॾहिं न तोखे सुठी ज़िंदगी गुज़ारणी आहे त पंहिंजे गुस्से ई कावड़ खे पी। तॾहिं तूं ऐं गोराम हिकु थी सघंदा ऐं प्यार मोहबत सां रही सघंदा। जेकॾहिं न ईअं ताईं ॿई हिक ॿिए ते चिड़ी पिया हलंदा तव्हांजो घर कोन हलंदो ऐं ईअं रोज़ पिया विढ़ंदा तव्हांजी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। इन करे चवां थी त पंहिंजी कावड़ ते काबू पाइण सिख। अम्मा कुझु पैसा त ॾे, ख़र्च लाइ कोन्हनि। पैसा त ॾियईं थी पर कोशिश कर त गोराम खे पंहिंजे प्यार ऐं मोहबत जे हथ में बंदि कर। पोइ जीअं तूं चवंदीअ गोराम ईअं ई कंदो।